निगरान वज़ीर आला सिंध मक़बूल बाक़िर सखर पहुंची दारुल अमान डबल सेक्शन हाई स्कूल ऐं सिविल अस्पताल जो दौरो कयो। निगरान वॾे वज़ीर सिविल अस्पताल जी बदतरीन सूरत-ए-हाल ते कावड़ जो इज़हार कंदे एमएस समेत मेडिकल बोर्ड खे मुअत्तल करे छॾियो। निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर दारुल अमान जे दौरे ते पहुतो, जिते दारुल अमान जो इंचार्ज मौजूद न हो। असिस्टेंट डायरेक्टर निगरान वज़ीर आला खे ब्रीफिंग ॾिनी। निगरान वॾे वज़ीर दारुल अमान में रहंदड़ औरतुनि खे दवाउनि जी फ़रहामी मुतालिक़ मालूमात वरिती। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सखर जे डबल सेक्शन हाई स्कूल जो सुपरवाइज़र विज़िट कियो, जंहिं दौरान हिन स्कूल जो रिकॉर्ड चेक कियो। दौरे दौरान स्कूल जे प्रिंसिपल मोहम्मद हसन निगरान वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त स्कूल खे एमएससी जे मद में ₹1 लख मिलंदा आहिनि। स्कूल में 55 उस्ताद ऐं 925 शागिर्द दाख़िल आहिनि। निगरान वज़ीर आला शागिर्दनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण जी हिदायत कंदे स्कूल जे 10हीं जमायत जी क्लासनि ऐं आईटी लैब जो मुआयनो कयो। निगरान वज़ीर आला सिंध आईटी लैब इंचार्ज ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त खेसि अफ़सोस थियो आहे जो ख़राब थियल कंप्यूटर अव्हां ठाराए नथा सघो। निगरान वज़ीर आला सिंध सिविल अस्पताल सखर जो दौरो कयो। सिविल अस्पताल जी बदतरीन सूरत-ए-हाल ते जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कावड़ जो इज़हार कंदे डायरेक्टर फाइनेंस ज़हीर भट्टी एमएस सिविल अस्पताल अल्ताफ़ ऐवाण समेत समूरे मेडिकल बोर्ड खे मुअत्तल कंदे एंटी करप्शन खां 5 सालनि जी ऑडिट कराइण जो हुकुम ॾिनो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर अस्पताल जे एमआरआई ऐं सिटी स्कैन मशीन 15 ॾींहं अंदरि ठीकु कराइण जी हिदायत कंदे अस्पताल जे किचन जी बचत, रोज़ानो खाधो पचाइण ऐं ॿियनि मामलनि जी जांच कराइण जो हुकुम जारी कयो।